वधिक वीडियो ॾिसण लाइ असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब, फेसबुक पेज खे लाइक ऐं ट्विटर अकाउंट खे फॉलो करणु न विसारींदा। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां कलसूम किचन मां तव्हां सां गॾु। अॼु असां ठाहे रहिया आहियूं पालक। हीअ सिंधी पालक मां वठी आई आहियां ऐं हीअ आहे झिल। असां पंहिंजी ॿोलीअ में त हिनखे झिल चवंदा आहियूं, हिते बथुआ चवनि था। जेकॾहिं तव्हां वटि को नालो आहे त ज़रूरु मूंखे कमेंट में ॿुधाइजो त हिनखे मां सोए साफ़ु कयां। हिनखे हाणे मां साफ़ु कंदसि, हिन जूं डंडियूं वंडियूं पालक जूं बि साफ़ु कंदसि ऐं हीअ आहिनि ॿ बसर हिन जे दाग जे लाइ, बाक़ी जेको असां ठाहियूं था गॾिजी। त नाज़रीन, हीअ मुंहिंजी झिल पालक हीअ मूं सोए धोई साफ़ु करे रखी आहे। हीअ ॾिसो, हीअ मूं कटी न आहे, सॼी जो सॼी आहे, हिनखे कटण जी ज़रूरत ई न आहे, हीअ ख़ुदि ई ॻरी वेंदी। मूं तव्हांखे सोईंदे ॾेखारी कोन त साफ़ु कीअं कबी। त हीअ ॾिसो, मूं सॼो पतो रखियो आहे। हिन सिर्फ़ु हीअं हीअ गोच कढणा आहिनि ऐं पता, ॿियो कुझु बि न। हे ॾिसो, डंडियूं न आहिनि विझणियूं, सिर्फ़ु ही पता विझणा आहिनि। पालक जी त तव्हांखे ख़बर ई आहे, उन डंडियूं न आहिनि, सिर्फ़ु पालक जा। ही ॾिसो, हीअं मूं पता कढिया आहिनि, हीअं सॼा पालक जा। हे ॾिसो, सॼी मूं धोई 2-3 पाणियुनि सां धोई साफ़ु करे रखी आहे, छो त झिल ऐं मिटीअ में ॾाढो हिन में झिल ऐं पालक में ॾाढी मिटी हूंदी आहे। ऐं हेॾा मूं पंहिंजी अॼु ठिकर जी कुनी रखी आहे, जंहिंमें अॼु मां झिल ऐं पालक जो साग ठाहींदसि। हीअ मुंहिंजी कुनी गरम थी चुकी आहे। हिन में ॾिसो, अधु कप तेल आहे, छो त तेल हिन में मां बाद में जेको थूम जो तड़को लॻाईंदसि उन में बि हूंदो। तेल आहे हिन में, विधो मूं। ऐं हीअ आहे बसर हिकिड़ो, बिल्कुलु हिकिड़ो बसर आहे, हिन में घणे बसर जी ज़रूरत न आहे। ऐं हीअ आहिनि सावा मिर्च मूं कटे रखिया आहिनि। मूं वटि हुआ तक़रीबन 6-7-8 मिर्चनि जेके मूं कटे रखिया आहिनि। ऐं 2 टमाटा आहिनि, मां कॾहिं ॾेखार तव्हां खां भुलिजी वियमि। हाणे हिन जो कंदसि मां दाग। देर बि थी थिए त नाज़रीन, हीअ मुंहिंजो दाग बिल्कुलु हाणे तयारु आहे। हीअ ॾिसो, हिन जो कलर बि। हाणे मां हिन में विझंदसि पाणी। अञा हिन में मां हिकिड़ो कोप पाणीअ विझां थी। ॿियो कप पाणीअ जो आहे। इहो पाणी एतिरो हिन लाइ काफ़ी आहे, छो त पालक ऐं झिल ॿई पंहिंजो पाणी छॾींदियूं आहिनि। हिन में विझां थी मां सावा मिर्च ऐं पालक ऐं झिल। तव्हांखे ॿुधायो त हिते हिनखे बथुआ था चवनि। मूंखे जेतिरे क़दुरु ख़बर आहे त पंहिंजी ज़बान में हिनखे झिल ई चवंदा आहिनि। जेकॾहिं तव्हां वटि को ॿियो नालो आहे त मूंखे ज़रूरु ॿुधाइजो। अॼु तव्हांजे शौक़ में मां कुनी वठी आई आहियां। 2-3 दफ़ा इलाही दफ़ा घुमी घुमी, कॾहिं मुनासिबु क़ीमत में न मिले त कॾहिं शइ सही न मिले। अॼु मां पंहिंजी मुनासिबु क़ीमत में ऐं सुठी शइ मां वठी आयसि। अॼु न वठी आई आहियां, बल्कि 2-3 ॾींहं पहिरियां। हिनखे 2 ॾींहं मूं पाणीअ में जेको आहे सो पिसाए, पाणीअ जी भरे ऐं रखी छॾी। उन खां पोइ हिनखे लेप लॻायो अथमि, धोई साफ़ु करे हिनखे मूं लेप लॻायो आहे। जेके टमाटा मूं तव्हांखे 2 ॾेखारिया हुआ, इहे सिर्फ़ु मां हिन जे मथां ईअं ऊंधा करे रखंदसि, छो त हिन में ही मां साग ठाहींदसि महटे त छिलका सही कोन लॻंदा टमाटनि जा। इन करे ही जीअं ई ॻरंदा त मां हिननि जा छिलका लाहे वठंदसि मथां ई मथां। ऐं हीअ त हींअर देॻड़ी भरियल आहे, हीअ सुसी वेंदी, बिल्कुलु थोरी थी वेंदी। हिनखे हाणे मां लॻाईंदसि ढक एसी तोणी, जेसि तोणी हिन जो पाणी सुकी नथो वञे। विच में मां तव्हांखे हिकिड़ो दफ़ो ज़रूरु ॾेखारींदसि त हिननि जा छिलका मूं जेको आहे कीअं लाथा आहिनि। हीअ आहे हिन जो ढकणु, हिनखे हीअं लॻाईंदसि मां। नाज़रीन, ही मुंहिंजी पालक तक़रीबन पची चुकी आहे हाणे। ऐं मुंहिंजा टमाटा बि ॻरी विया आहिनि। मां तव्हांखे ॿुधायो त मां हिन में साबित हाली विधा आहिनि। हिननि जो छिलको लाहिणो आहे मूंखे। पालक में जेको आहे छिलको सही नाहे लॻंदो।
ये ॾिसो सॼो जो सॼो हीअं निकिरी थो अचे। हाँ हाणे बाक़ी हिन में वञी बचो आहे थोरो पाणी, त हिन जी थोरी बाहि तेज़ कंदसि मां, त इहो बि खॼी वेंदो, त पोइ असां हिनखे मटियूं था। पर मुंहिंजी पालक ॾिसो ऐं बिल्कुलु ॻरी विया आहिनि। त नाज़रीन ही ॾिसो मुंहिंजी बिल्कुलु पालक ऐं झिल हाणे रझी वई आहे। हाणे मां हिन जो कंदसि चुल्हो बंदि ऐं हिनखे मां थोरो मटी ॾिसि। हालांकि सफ़ा ॾिसो मटिजी बि वई आहे। हिनखे थोरो मटे हिन में बाक़ी लूणु विझंदसि, थोरी दही विझी ऐं हिनखे तड़को लॻाईंदसि। मां मां हिन जो चुल्हो कयां थी बंदि, जेसिताईं हीअ थोरी थधी थी। त नाज़रीन ही ॾिसो मुंहिंजो हिन में बिल्कुलु पालक ऐं झिल महटिजी विया आहिनि तव्हांजे साम्हूं ई। हाणे मां हिन में विझंदसि लूणु, मूं न विधो आहे अञा ताईं, सिर्फ़ु मूं हिनखे महटियो आहे। ऐं हीअ आहे दही, थोरी 2-3 चमचा दहीअ जा आहिनि, वधीक न आहे, छो मूं हिन में टमाटा वध में विधा आहिनि। ऐं हीअ आहे लूणु, मां घटि थी विझांसि अञा बि, त पोइ चखंदसि भाॼी मुंहिंजी घटि आहे, ईअं न थिए न वरी खारी थी वञे। हूअं ई पालक में लूणु पंहिंजो हूंदो आहे, पालक में हूअं बि लूणु घटि विझणु खपे। ॾिसो बिल्कुलु तयारु आहे। हाणे मां हिनखे वापसि रखंदसि चुल्हे ते, त जेका मूं हिन में थोरी दही विधी आहे उहा पची वञे ऐं तड़को बि अची वञे। नाज़रीन ही ॾिसो हाणे बिल्कुलु तयारु आहे। ऐं हेॾां मुंहिंजो तेल बि मूं जेको थोरो हिन में विधो हुयो, थोरो अञा बचायो हो रखियो, उहो बि मां गरम करे रखियो आहे। हाणे हिनखे लॻाईंदासीं पाण तड़को, त पंहिंजो साग पालक ऐं झिल जो तयारु। नाज़रीन ही ॾिसो मुंहिंजी थूम बि तयारु थी वई। बिल्कुलु हाणे तयारु आहे। उमेद त तव्हांखे पसंदि ईंदो, ज़रूरु ट्राई कजो, मूंखे सब्सक्राइब कजो, लाइक कजो, दुआउनि में यादि कजो। सदाईं गॾु। अल्लाह हाफ़िज़।